जग रखे परिणाम। सतगुर श्री गुरुदेव खे नमस्कार मुदा। सुमरण कर तू सुमरण सा सुख पाईंदे। सुमरण कर तू सुमरण सा कुल कष्ट कलेश मिटाईंदे। अमृत आहे हरिय जो नाम। संतन खे सुख थिए तो हासिल आहे उन्हनि जो मन विसराम। आहे उन्हनि जो मन विसराम।
कोण चोर नज़र रहे मजी नानक थी दे कंदो गुनहगारन जो घोर कंदो गुनहगारन जो घोर। सतनाम श्री हर वाहे वाहे। मालिक मुंहिंजा ठाकुर मुंहिंजा तुंहिंजे चरणन में अरदास तन मन आहे तुंहिंजो दाता सबखे जोर करी थोरास मात पिता भगवान तू आहीं हो मात पिता भगवान तू आहीं आहियूं तुंहिंजा ॿार असीं तुंहिंजी महिर मया सां पायूं सही से सुख हर वार असीं तुंहिंजो अंत न कोई ॼाणे दाता तूं बि अंत आहीं तूं ई वॾो वॾनि खां आहीं ऊंचो तूं भगवंत आहीं दाता तुंहिंजे ताके अंदर पुहियल आ संसार सॼो जीअं जीअं तुंहिंजो हुकुम थिए तीअं जग जो हले वहिंवार सॼो पंहिंजी कुदरत पाणे ॼाणे कुदरत सम्झे छा इंसान नानक दास सदाई कादिर पंहिंजी कुदरत तां बलिहार मां पंहिंजी कुदरत तां बलिहार मां पंहिंजी कुदरत तां बलिहार। बोल गुरु नानक देव की।